अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिलु कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त कराचीअ खे हर दौर में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत कराचीअ लाइ 4 अरब रुपयनि जा तरक़ियाती मंसूबा ॾिना आहिनि। सॼी दुनिया में जमहूरियत ख़तरे खे मुंहुं ॾेई रही आहे। जमहूरियत जी मज़बूत निज़ाम लाइ एहतिसाब वारे अमल खे मज़बूत करणो पवंदो। सहाफ़ीअ खे सच खां रोकण जो इख़्तियार कंहिं बि वज़ीर खे इख़्तियार न हुअणु खपे। सिंध हुकूमत अपोज़िशन लीडर जा स्कूलनि खां महांगियूं डेस्कूं ख़रीद करण वारे 3 अरब रुपयनि जे करप्शन जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। सूबाई वज़ीर सईद गनी सरदार शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त डेस्कुनि जी ख़रीदारी शफ़ाफ़ नमूने कई वई आहे। कंहिं वटि सबूत आहिनि त साम्हूं आणे। वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु ॾींहं जे दौरे ते लाहौर पहुची वियो। वॾे वज़ीर उस्मान बज़दार जे साणस मुलाक़ात खेसि सूबे जी मजमूई सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। सिंध हुकूमत कारोबारी पाबंदियुनि में नरमी करे छॾी। कारोबारी मर्कज़ राति 10 वॻे ताईं हफ़्ते में 6 ॾींहं खोलण जी इजाज़त। आचार ते बाज़ारूं बंदि रहंदियूं। इंडोर जिम्स, सिनेमा हॉल्स ऐं होटल्स में SOPs तहत खोलण जी इजाज़त। नवाब शाह जे 2 रहायशी स्कीमनि गुलशन तारिक मॉडल टाउन ऐं ज़ुल्फ़कार शाह टाउन जे प्लाटनि जे मालिकनि ख्वाजा मोहम्मद हुसैन, सैयद यावर अब्बास ज़ैदी, शौकत अली राओ, इक़बाल भट्टी पारां स्कीमुनि जे सभई प्लाटनि जी मालिकनि खां अदायगी वसूल करण बावजूदि प्लाट मुबैना तौर ॿियनि माण्हुनि खे विकिरो करण ख़िलाफ़ मीर ख़ान जमाली, हसन अली चांडियो, मुमताज़ बुगियो, रहीम बख्श बिरोही, पहलवान रिंद सिकंदर कोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं चयो त ॿिनी रहायशी स्कीमुनि में 300 खां वधीक प्लाट विकिरो कया विया आहिनि ऐं 50 खां वधीक ग़रीब मज़दूर ऐं रिटायर्ड नंढनि मुलाज़िमनि पंहिंजो माल मताओ विकिरो करे पेंशन जा लख रुपया ॾेई प्लाट ख़रीद कया। पर हाणे ख्वाजा मोहम्मद हसनैन, यावर अब्बास ज़ैदी ऐं ॿियनि बिल्डर्स पारां माफ़िया सां ग़रीबनि खे पकियूं रजिस्ट्रियूं ॾियण बदिरां साॻिया ई प्लाट ॿियनि माण्हुनि खे विकिरो करे रहिया आहिनि। असां अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ अदालत में केस दाख़िल कयो आहे, पर एयरपोर्ट थाणे जी पुलिस असांखे इंसाफ़ ॾियारण बदिरां बिल्डर माफ़िया जे धुर बणियल आहे। असांजा पघर ऐं पोरिय सां तामीर कयल घर गैर क़ानूनी ड्राहे असांखे बेघर कयो पियो वञे। हुननि सुप्रीम कोर्ट ऐं सिंध कोर्ट जे चीफ जस्टिस, आर्मी चीफ चेयरमैन, नैब वज़ीर आला सिंध, MPA फरियाल टालपुर, सूबाई वज़ीर डॉक्टर अज़हर आपेचू ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। शागिर्द अॻवान ज़ाकिर सहतो बाज़ियाब न थियो। संदसि वारसनि ऐं क़ौमी कारकुननि पारां 31 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल जारी। जॾहिं त कराचीअ मां जिबरी तौर खंबे गुम कयल शागिर्द अॻवान ज़ाकिर सहतो जी बाज़ियाबी लाइ जिस्कम जिसाब नवाब शाह पारां अॼु 31 ॾींहं बि सरफराज़ मेमून, अली रज़ा ख़ासकेली, संदसि भाउ एडवोकेट साबिर सहतो, फराज़ अब्बासी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन पॉपुलेशन जे मुलाज़िमनि पारां पंहिंजे मुतालिबनि जी मञता लाइ शमसुद्दीन होत, अमजद अली बिरोही, समीउल्लाह बुगियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल करण बैदि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालिबो कयो त मुलाज़िमनि खे कोरोना रिस्क अलाउंस ॾिनो वञे, सोशल मेल मोबाइल्स खे 11 ग्रेड ॾिनो वञे, टाइम स्केल ॾिनो वञे, रहियल कचनि मुलाज़िमनि खे पको कयो वञे। जॾहिं त पॉपुलेशन खाते जे मुख़्तलिफ़ कैडर्स इंचार्ज मेल फीमेल असिस्टेंट समेत सभिनी मुलाज़िमनि खे प्रमोशन ऐं अपग्रेशन ॾिनो वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िले नवाब शाह पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ डॉक्टर मंसूर जलवाणी, गाज़ी नजीब चांडियो, मुख़्तार सिंधी, बाबर मुगेरी, इरशाद ख़ासकेली, शाहकार मला, इरशाद मुगेरी, रज़ाक ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल खे 25 साल गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि, जेके सरेआम घुमी रहिया आहिनि।
डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पावर आज तालके काज़ी अहमद जे शहर दौलतपुर सफ़न में नई तामीर थियल लाइब्रेरी जी बिल्डिंग जो इफ्तिताह कयो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद दादन खान लाशारी, असिस्टेंट कमिश्नर नवाब शाह अब्दुल कदीर गुजर, डिप्टी डायरेक्टर कॉलेज शहीद बेनज़ीराबाद इरशाद अली ओटो ऐं ॿिया ऑफिसर साणस गॾु हुया। शोएब अली उमराणी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।